مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان فبأي آلاء ربكما تكذبان يخرج منهما اللؤلؤ والمرجان فبأي آلاء ربكما تكذبان سبحان الله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. मुअज़्ज़ज़ सामीन व नाज़रीन, माहवार यारी शरीफ जे इन मुक़द्दस महफ़िल में अवाए असां हाज़िर आहियूं चूँकि ही मुहर्रम शरीफ जो महीनो आहे, तंहिं करे इन महीने जे मुनासिबत सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत अतहार जो ज़िक्र ख़ैर पाण कंदासूं। मौसम यकीनन बरसाती आहे ऐं बरसात हले थी पई। मोहतरम अब्दुल कादिर जो चवणो हो तो बस तव्हां नमाज़ खां बाद अचो, सॼो निज़ाम सिस्टम मौजूद आहे। असीं बहादुर थियासूं ऐं क़ुरान करीम जूं जेके आयतूं तिलावत कयूं आहिनि उन्हनि जे मुनासिबत सां अवां जे साम्हूं कुझु गुज़ारिश अर्ज़ कंदुसि। मूंसां गॾिजी करे दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो, मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह ताला फरमायो, मरजल बहरैन, यानी अल्लाह ताला बिन दरियान के जारी फरमायो
या बिन दरियान के पान में मिलायो। अल्लाह ताला फरमायो मरजल बहरैन यल्तक़ियान, ला बिन दरियान के जारी फरमायो जेके पान में मिलन था। बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान, उन बिनी दरियान जे विच ते एको बरज़खा यानी पर्दुआ जो हिकड़ो दरिया बे दरिया जे तरफ ऐं हू दरिया वरी हुन दरिया जे तरफ क्रॉस नथो करे सके। अल्लाह तबारक व तआला फरमायो फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, पोइ तव्हां पंहिंजे रब जे कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। यख़्रुजु मिनहुमल लुअ्लुअ वल मरजान, उहे ॿई जेके दरिया अल्लाह जारी फरमाया उन्हनि ॿिन्ही दरियानि मां मोती ऐं मरजान ॿाहिरि निकिरनि था। कुरान करीम जे इन आयत जे तफ़सीर में आलिमन मुख़्तलिफ़ तफ़सीर ज़िक्र फरमाया आहिनि। हज़रत अल्लामा आलूसी हनफ़ी बग़दादी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर रूहुल मानी में इरशाद फरमायो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु जी एक रिवायत पेश कई आहे ऐं वो तावीली तफ़सीर आहे। तावीली तफ़सीर उनखे चइबो आहे जो कंहिं बि लफ़्ज़ में मुख़्तलिफ़ उन लफ़्ज़ जो माना निकिरंदियूं हुजनि, पर कंहिं न कंहिं करीने ऐं दलील जे रोशनी में कंहिं हिक तफ़सीर खे वज़ाहत खे माना खे मुतअय्यन कयो वेंदो आहे, उनखे तावील चइबो आहे। हज़रत आलूसी रहमतुल्लाह अलैह फरमायो त तावीली तफ़सीर जो इहो उलमा कयो आहे जेको हज़रत इब्न अब्बास खां मरवी बि आहे त बहरैन जेको अल्लाह फरमायो त बदरिया अल्लाह जारी फरमाया जेके पान में मिलन था, उन्हनि ॿिनि दरियानि मां हिकु दरिया मां मुराद सैयदना अलीउल मुर्तज़ा है, ॿिए दरिया मां मुराद सैयदा खातूने जन्नत आहे। ॿिन्हिनि जे विच में बरज़ख रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे ऐं उन्हनि ॿिनि दरियानि मां जेके मोती मरजान निकिरनि था। अल्लाह मालूसी फरमाए थो त यख़्रुजु मिनहुमल लुअ्लुअ वल मरजान, जेको अल्लाह इहो फरमायो आहे हिते लुअ्लुअ मां मुराद हज़रत इमाम हसन ऐं मरजान मां मुराद हज़रत सैयदना इमाम हुसैन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये ॿ दरिया जिनखे अल्लाह ताला जारी फरमायो, हिकु दरिया सैयदना अलीउल मुर्तज़ा, ॿियो दरिया हज़रत सैयदा खातूने जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा ऐं उन्हनि मां जेको मोती ऐं मरजान निकिरनि था उहो सैयदना इमाम हसन ऐं सैयदना इमाम हुसैन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना बरा वल बरा है। जो सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना बरा वल बरा है। इसमें हसनैन है, फातिमा है, इस घराने में मौला अली है। ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो मुक़द्दस ऐं पाक घरानो आहे। अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइयों, मुहर्रम शरीफ शुहदाए करबला जे कुर्बानी जो महीनो आहे। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे साथन समेत अल्लाह जे राह में कुर्बानी जो नज़रानो पेश करे पाण सुरखरू बणिया। हज़रत सैयदना इमाम हुसैन जे शहादत जो वाक़ियो को ओचितो या अचानक पेश कोन आयो। हज़रत सैयदना इमाम हुसैन जंहिं वक़्तु ॼावा हा उन वक़्त खां वठी इहा ॻाल्हि मशहूर थी चुकी हुई त हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो करबला में सैयदना इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जे शहादत जो वाक़ियो पेश ईंदो।
मिशका शरीफ जी हदीस हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाचिया उम्मुल फضل न जो नालो हज़रत अब्बास जी घरवारी हिकड़े मौके ते हुजूर के अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी राइतो मुनकरन अल-लैल सही गुज़र रात को ख्वाब ॾिठो ऐं ख्वाब सुठो कोने को हुजूर फरमायो चाची बयान कर कहिड़ो ख्वाब अर्ज़ कयई इन्नहु शदीदुन या रसूल अल्लाह ॾाढो सख़्त ख्वाब हुजूर फरमायो बयान कर त ख़बर पवे हज़रत उम्मुल फضل अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूं रात जो ख्वाब में ॾिठो अवां जे जिस्म जो हिकिड़ो टुकड़ो जेको तव्हां जे जिस्म खां जुदा थियो अलग थियो ऐं मुंहिंजे गोद में हंज में आयो हुजूर फरमायो घबराइण जी ज़रूरत कान्हे तुंहिंजो ख्वाब बुरो नाहे रईत खैर तूं भलो ख्वाब ॾिठो सुठो ख्वाब ॾिठो छो त हिन जो ताबीर ख्वाब जो भलो हुजूर फरमायो तलिदो फातिमतो गुलाम इंशा अल्लाह यकून फी हिजरिके सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे जानी खातून जन्नत हामिल है पेट साए उनके बच्चो जमदो पुत्र जमदो उम्मुल फضل वो तुझे गोद में ईंदो सुभान अल्लाह अब अंदाज़ो लगायो कोई माण्हू जेके चवनि था त बाबा पेट में अंदर छाए अल्लाह का सवा के खबर कान थी पवे असांजो भी ईमान अल्लाह जानदो पर अल्लाह पंहिंजे अता सां पंहिंजे नबी खे ग़ैब जो इल्म अता फरमाईंदो सुभान अल्लाह हुजूर अलैहिस्सलाम के मालूम हज़रत खातून जन्नत जे पेट जे अंदर पुत्र ऐं वक्त आयो 4 हिजरी हो शबान जो महीनो हज़रत खातून जन्नत जे पेट मुबारक मां सैयदना इमाम हुसैन जी विलादत थी सुभान अल्लाह सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विलादत थी ऐं वरी अवां इहा ॻाल्हि बि समझो त हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हज़रत उम्मुल फضل जे गोद में आया जी सरकार फरमायो बिल्कुल उन तरीके से थियो हज़रत उम्मुल फضل फरमाई थी एकड़े मौके ते मां नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में हज़रत इमाम हसन के हदम हुसैन के खणी आयस हुजूर अलैहिस्सलाम जे गोद में हज में ॾई मां थोड़ो कई कम सां मसरूफ थियस मोटी जो अचे ॾिसां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारक मां पानी हली रहियो मुअज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे अखियुनि मुबारक मां पानी बहे थो हुजूर फरमायो हाणे जिब्रील आयो हुयो जिब्रील जी ॿुधायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वक़्तु ईंदो जो तव्हांजी उम्मत तव्हांजे इन फर्ज़ंद तव्हांजे शहज़ादे हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कंदी अगर तव्हां चाहियो त मां तव्हांखे उतां जी उन इलाइक़े जी उन जगह जी मिट्टी भी तव्हांखे ॾेखारियां जिब्रील मिट्टी ॾेखारी ॻाढ़े रंग जी मिट्टी हुई मुझे अर्ज़ करण जो मक़सद इहो हो त सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जो वाक़ियो को अचानक या ओचितो कोन थियो हुयो बल्कि इमाम आली मक़ाम जे जमण खां बाद में ये ख़बरूं आम थियो हुयो सभिनी खे ख़बर हुई हुजूर खे भी ख़बर हुई खातून जन्नत खे भी ख़बर मौला अली खे भी ख़बर हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शहादत जो वाक़ियो हिकिड़े ॾींहुं ज़रूर ईंदो वो वक़्तु ईंदो आयो वक़्तु आयो मुहर्रम शरीफ जो महीनो हो 9 तारीख़ हुई करबला जो मैदान हुयो नबी करीम अलैहिस्सलाम सिर्फ इमाम आली मक़ाम जे शहादत जी ख़बर कान ॾिनी पर शहादत जे ख़बर सां गॾो गॾु मदीने वारे उन जगह जो नालो भी ॿुधायो
जंहिं जाइ ते शहादत थींदी ऐं मदीने वारे त उहो सन बि ॿुधायो जंहिं सन में शहादत जो वाक़ियो पेश ईंदो। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ख़बर ॿुधण खां बाद में इन इल्म अचण खां बाद में हज़रत इमाम आली मक़ाम जे लाइ दुआ फरमाई अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरा व सबरा। मौला इम्तिहान जॾहिं हुसैन खां एॾो कड़ो थींदो त पोइ मुंहिंजे हुसैन खे अजर बि वॾो ॾिजां त सब्र बि अता फरमाइजां। हुज़ूर अगर इहा दुआ फरमाइनि हा त मौला इहो इम्तिहान हुसैन तां इमाम हुसैन तां लाइ त इहो बि लही पिए सघियो। पर न इम्तिहान मां औलाद के उथारियो कोन वेंदो आहे बल्कि इम्तिहान में विहारियो वेंदो आहे। उनखे तसल्ली ॾिनी वेंदी आहे बाबा जेॾो इम्तिहान कड़ो हूंदो जेॾो इम्तिहान सख़्तु हूंदो उनजा नंबर बि वॾा हूंदा मार्कूं बि वॾियूं हूंदियूं ऐं उन खां बाद में डिग्री बि वॾी मिलंदी। इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इम्तिहान सख़्तु त इमाम आली मक़ाम जो इनाम बि तमामु वॾो आहे ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु उन इम्तिहान में कामयाब थी करे ॾेखारियो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु यजीद जी बैत इख्तियार कान कई छो इन जे करे जो यजीद जो किरदार सही कोन हो। इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो मां पंहिंजो हे पाक हथ यजीद पलीत जे हथ में कॾहिं बि न ॾींदुसि। छो त हुनजो किरदार सही न आहे। हुनजो किरदार हुनजो अमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जे खिलाफ आहे। तंहिंजे करे मां हुसैन हुनजे हथ में कॾहिं हथ नथो ॾेई सघां। उनजी बैत मां हुसैन कोन कंदुसि। यादि रखो जेको हक़ वारो हूंदो आहे कंहिंखां डिॼंदो न आहे। मर्द हक़ बातिल से हरगिज़ खौफ खा सकता नहीं। मर्द हक़ बातिल से हरगिज़ खौफ खा सकता नहीं। सर कटा सकता है लेकिन सर झुका सकता नहीं। सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी हर वक्त में हर ज़माने में दुनिया के ज़रूरत रहंदी। इन जे करे जो दुनिया जे अंदर जॾहिं वक्त में उन यजीदी किरदार वारा माण्हू दुनिया में ईंदा त पोइ हुसैनी किरदार जी ज़रूरत पवंदी ताकि उन वक्त जे यजीद जे खिलाफ आवाज़ उथारे सघे। सुठी ॻाल्हि कई आहे सुभान अल्लाह। छो तो दोहराएगा ज़माना रिवायत हुसैन की। दोहराएगा ज़माना रिवायत हुसैन की। हर दौर में रहेगी ज़रूरत हुसैन की। दौरे यजीद होके वो दौरे जदीद। दौरे यजीद होके वो दौरे जदीद। हर दौर के लिए है इमामत हुसैन की। दुनिया हुसैन दूसरा पैदा न कर सके। दुनिया हुसैन दूसरा पैदा न कर सके। लोहे जहाँ पे सबत है
अजमत हुसैन की, लोहे जहां पे सबत है अजमत हुसैन की। दुरूद शरीफ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज़ीज़ो दोस्तों मुसलमान भाइयों, हज़रत सैयदना इमाम हसन, हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जो शाना व अज़मता व बरकता जो एक हदीस पाक में अचे थो। एक रात जो टाइम घणो टाइम गुज़री वियो, हज़रत इमाम हसन हुसैन हुज़ूर सां मस्जिद नबवी शरीफ में वेठा। हुज़ूर साहबी हालत अबू हुरैरा हज़रत या रसूल इजाज़त हुजे, देर थी वई आ, शहज़ादन खे हावेली ते छॾे अचो। हुज़ूर फरमायो वेहंदे कुछ देर खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम खुद हजरत इमाम हसन इमाम हुसैन के फरमायो, बाबा उठो, अवांजे अम्मा खातून जन्नत के अवां जो इंतजार होंदो, तेजे करे उठो ऐं पंहिंजे घर वञो। हजरत इमाम आली मकाम इमाम हसन हुसैन जे वक्त में उठा। वो टाइम को लाइट जो ज़मानो कोन हो, ऐं वरी एतिरा वसाइल हुआ फिर भी कोन हा जो दिया हर वक्त में मस्जिद में बरदा हुजनि। ऊंदा ही लगी पई हुई। जीअं ही हजरत इमाम हसन हुसैन उठा पंहिंजे हवेलीअ जे तरफ़ रवाना थिया, हजरत इमाम हसन हुसैन जे चेहरे मुबारक मां हिक नूरानी लाइट निकती, रोशनी निकती, तजल्ली निकती। इमाम हसन हुसैन जे साम्हूं थिया। हजरत इमाम हुसैन ऐं हसन आसानी सां हुजूर जे दरबार मां उथी करे पंहिंजे घर ताईं वञी पहुता। सुभान अल्लाह। ये सब रोशनी कान हुई, पर कुदरत जे तरफा रोशनी जो इंतजाम थियो जो हजरत इमाम आली मकाम इमाम हसन ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे रुख़ अनवर मां चेहरे मुबारक मां हिकिड़ी नूरानियत ज़ाहिर थी, हिक लाइट ज़ाहिर थी, रोशनी ज़ाहिर थी जो अॻियां जिथे पाण वञनि पिया सदर उतो खां वठी जिथे इमाम हसन हुसैन आहे उतां खां वठी सदर हवेली जे दर ताईं सॼो ही विचो मैदान नूर सां रोशन थी वियो। जो आला हज़रत सुठी ॻाल्हि कई आहे, सुभान अल्लाह चओ। फरमायो तो तेरी नस्ल पाक में है बचा बचा नूर का, तेरी नस्ल पाक में है बचा बचा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सुबह तैबा में हुई बदता है ताड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तेरा नूर का। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
इमाम हसन हुसैन सा मुस्तफा जो प्यार सो नसाई शरीफ दी हदीस शरीफा एकरे मौके ते शाम जे टाइम जो नमाज जो वक्ता नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि व सल्लम असहाबन सबरन सा मस्जिद नबवी शरीफ दे अंदर नमाज में मसरूफ आए इमाम जे मुसल्ले दे मुस्तफा मौजूदा सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे पुजा नमाज में मसरूफ आए हजरत इमाम हसन या हजरत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु बाहर आया मस्जिद नबवी शरीफ में आया सुफन के ये चीते अंते हलदाया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे पुठिए दे मथा हजरत इमाम हसन या सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मथा चढ़ी वेठा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर मुबारक सजदे में खयो सजदो हलंदो रहो सजदो टिको थींदो रहो साहबे इकराम पुछान हिकिड़ो साहबी चवे थो मूंखे दिल में इरादो थो मां ॾिसां त सही त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी कैफियत में आहिनि छो त साहबा खे अंदर में ख़्याल गुज़रियो ईअं न थियो हुजे त को वाक़ियो थी वियो हुजे को हादसो पेश आयो हुजे या नबी करीम अलैहिस्सलाम आखिरत जो सफ़र इख्तियार फरमायो हुजे छो त टिको सजदो टिको थी वियो हिकिड़े साहबीअ पंहिंजो मथो सजदे मां मथे मुंहुं खईं ईअं मथे मुंहुं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में निहारे त हुज़ूर सलाम सजदे में आहिनि इमाम हसन या हुसैन हुज़ूर जे पुष्ट जे मथां सजदो टिको थियो जॾहिं उहे साहबी उहे जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन पंहिंजे मर्ज़ी तां नबी करीम अलैहिस्सलाम जे पुठी मुबारक तां लही आया तंहिंखां बाद में हुज़ूर अलैहिस्सलाम सिर मुबारक सजदे मां खयो जॾहिं नमाज़ ख़त्म थी नमाज़ पूरी थी साहबा कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मामूल खां सजदो मुबारक टिको थी वियो हुयो असांखे त दिल में इहो जी ख़्याल वेठो मता को हादसो पेश थियो हुजे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हादसे मां मतलब हुज़ूर आखिरत जो सफ़र फरमायो हुजे या वही जो नज़ूल थियो हुजे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे न को वही जो नज़ूल हो न को ॿी का ॻाल्हि हुई दरअसल ॻाल्हि इहा हुई त मुंहिंजे पुठीअ जे मथां हजरत इमाम हसन वेठो हो या हजरत इमाम हुसैन वेठो हो तो मुंह न चाहियो त हजरत हसन इमाम हुसैन के हेठ लाया दिल में उनके इहो इरादो थियो त पंहिंजे मर्ज़ी सां जेसी ताईं हसन हुसैन मुंहिंजे पुठीअ तां न लहंदा तेसी ताईं मां पंहिंजो सिर मुबारक सजदे मां कोन खणंदुसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे लाइ नमाज जो सजदो टिको फरमायो उन ज़ात जो नालो इमाम हसन या इमाम हुसैन अलग शरई मसलो इमाम जे नमाज शुरू कराए ऐं ॿार ॾिसे त फलाणो माण्हू वुज़ू थो करे नमाज टिकी कयां त इहो माण्हू अचे नमाज में पहुची वञे त इहो मक़रूह आहे के खास मानो जरा नमाज टिकी कान कभी ये आम समझे त 4 5 8 10 मानो बाहर ओए वुजू में मसरूफ है अल्लाह नमाज के टिको कया ताकि ये सभी मानो जमात में जे शरीक जन पहुंचन इया गाल त ठीक आ पर खास मानो जरा नमाज टिकी कान कभी हेरे हुजूर नमाज टिकी कई सजदो जुगो कयो आ खास जेला यानी इमाम हसन जेला ऐं हजरत इमाम हुसैन जेला उन जो मतलब इहो आहे त ॿियनि जे लाइ कानून त इहो आहे बाक़ी रसूलुल्लाह इख्तियार वारो आहे हुजूर मर्ज़ी वारो आहे हुजूर चाहे त इमाम हसन हुसैन जे लाइ नमाज़ खे टिको करे सघे ऐं इन मां इहे ॻाल्हियूं अंदाज़ो लॻायो त उहे माण्हू जेके चवनि था त नबी करीम अलैहिस्सलाम जो अगर नमाज जे अंदर ख्याल आयो नमाज में हुजूर जो ख्याल आयो तो चवंदा हुजूर जो ख्याल अचण नकुले कुफर न बाशर चवंदा गॾनि गाबनि ऐं इन्हनि जानवरनि जो ख्याल अचे त उहो एतिरो नुक़सान देंदा आहे
नबी करीम जो ख्याल अची वियो त उहो नमाज़ में खलल विझंदो। अजीब ॻाल्हि आहे, कुतनि जो ख्याल हुननि जे नमाज़ में खलल न विझे, गॾनि जो ख्याल वहाबियुनि जे नमाज़ में खलल न विझे। सिरात मुस्तक़ीम में मौलवी इस्माइल दीन भी इहा ॻाल्हि लिखी वियो आहे। माना कुतनि ऐं ॿिलनि ऐं ज़नाउनि ऐं ॿिनि शयुनि जा ख्याल हुननि खे अचनि, चवंदा नमाज़ में फ़र्क़ु न ईंदो, खलल न ईंदो। हा नबी करीम अलैहिस्सलाम जो अगरि ख्याल आयो त नमाज़ में खलल ईंदो। इहो उन्हनि जो गंदो अक़ीदो आहे। असांजो ईमान आहे त हुज़ूर जे ख़्याल अचण सां, नमाज़ जे अंदरि मुस्तफ़ा जे ख़्याल अचण सां नमाज़ में खलल कोन पवंदो, बल्कि नमाज़ क़बूलियत जे वधीक क़रीब थी वेंदी आहे। हाणे हेॾे तव्हां अंदाज़ो लॻायो, नबी करीम अलैहिस्सलाम सजदो टिको कयो कंहिंजे करे? इमाम हसन या इमाम हुसैन जे करे। अबा इमाम हसन ऐं हुसैन जो ख़्याल हुज़ूर खे आयो, छो त उन जे लाइ हुज़ूर नमाज़ जो सजदो टिको कयो आहे। जेकॾहिं हसनैन करीमैन जे ख़्याल अचण सां नबी करीम अलैहिस्सलाम जे नमाज़ में फ़र्क़ु नथो पवे त पोइ उम्मत खे नमाज़ जे अंदरि मदीने वारे जो ख़्याल अची वञे त उम्मत जे नमाज़ में खलल कोन ईंदो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि शरीफ जी हदीस आहे, हुज़ूर अलैहिस्सलाम जो सहाबिया हज़रत हुज़ैफा उन जो नालो आहे। मदीने शरीफ जे हिकिड़े पासे में रहंदो आहे। हिकिड़े पासे खां मदीने तैयबा में वञी आयशा शाम जो टाइम आहे, पंहिंजे माउ खे थो चवे अम्मा अॼु मूंखे मोकल ॾे त मां हुज़ूर जे दरबार में वञा, मस्जिद नबवी शरीफ में वञा, हुज़ूर जी ज़ियारत में कयां, साईं जे पुछां नमाज़ में पढ़ा, पंहिंजे लाइ बि दुआ घुरायां, तुंहिंजे लाइ बि दुआ घुरायां। सुभान अल्लाह जो सहाबी जो ईमान आहे। हुज़ूर जे दरबार में वेंदुसि, साईं दुआ फरमाईंदा, बेड़ा पार थी वेंदा। सुभान अल्लाह। साहबी सगोरो घरा निकितो, ट्रपरी जे टाइम ते मगरिब जे मस्जिद नबवी शरीफ में पढ़ी। इरादो इहो त नमाज़ ख़त्म थींदी, साईं वेहंदा त मां अर्ज़ कंदुसि। नमाज़ मगरिब जी ख़त्म थी, हुज़ूर वेठा, साहबी सगोरा वेठा, गुफ्तगू हलंदी रही। हज़रत हुज़ैफा खे मौक़ो ई कोन मिलियो, वक़्तु न मिलियो, टाइम न मिलियो, वक़्तु कोन मिलियो, मौक़ो कोन मिलियो जो अर्ज़ करे सघे। मगरिब खां इशा जो टाइम अची वियो, हज़रत हुज़ैफा अर्ज़ कोन करे सघियो। तां त इशा जी नमाज़ पढ़ी वई, हज़रत हुज़ैफा अर्ज़ कोन कयो। नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे हावेरी मुबारक ॾे तशरीफ़ थी विया। हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजे मुसल्ले तां उथिया, हाणे हावेरी ॾे रवाना थिया। मदीने शरीफ जे अंदरि क़िबलो जो पासो या ॾखण वारे पासे ॾे आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हावेरी मुबारक रोज़ो मुबारक जेको हिन वक़्त में आहे, उहो मिंबर शरीफ खां मेहराब खां या उभरंदे पासे ॾे आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ खां फारिग़ थी या उभरंदे पंहिंजे हावेरी ॾे रवाना थिया। हुज़ूर अॻियां आहिनि, हज़रत हुज़ैफा पुछियां थो वञे, दिलि में इरादो खयो थो वञे, आयो हुयुसि त पंहिंजे लाइ दुआ घुराईंदुसि, दीदार त थियो, पर दुआ जे लाइ अर्ज़ कोन करे सघियुसि, न को पंहिंजे लाइ, न को पंहिंजे वालिदा जे लाइ। ख्वाहिश जेका खणी आयो सा अधूरी रहिजी वई। हज़रत हुज़ैफा फरमाए थो, हुज़ूर जो मुंहुं मुबारक पंहिंजे हावेरी ॾे आहे, मां मुस्तफ़ा जे पुठियां थो वञा। नबी करीम अलैहिस्सलाम पोइते निहारियो वञा नाहे त पुठियां केरु थो अचे। मदीने वारे फरमायो, हुज़ैफा तूं पुठियां अचण वारो हुज़ैफा आहीं? नाम या रसूल अल्लाह, आओ सही मां हुज़ैफा आहियां। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम अॻी ॻाल्हि इरशाद फरमाई, गफ़र अल्लाहु लका व लिउम्मिका
मा हाजतुका ऐ हुज़ैफा अल्लाह तुझी भी मग़फ़िरत फरमाए तुझे अमर जी भी मग़फ़िरत फरमाए कम बुधाए करे कम सायो हज़रत हुज़ैफा को न कयो वञा त सही मुझे लाइ दुआ फरमायो मुझे अम्मा जे लाइ दुआ फरमायो बख़्शिश जी अञा हज़रत हुज़ैफा अर्ज़ु खयो ई कोन्हे वो त दिलि में इहा ख़्वाहिश वेठी सोचे त आयो सॼे मक़सद जे लाइ वो त थियो कोन हुज़ूर खे त मां अर्ज़ु कोन करे सघियो आहियां हज़रत हुज़ैफा अर्ज़ु कोन कयो पर मदीने वारे खे ख़बर हुई त हुज़ैफा कहिड़े हाल ख़्याल सां आयो सुभान अल्लाह तव्हां सां पंहिंजे मुल्क मां निकिरूं वञो मदीने अल्लाह हाज़िर नसीब फरमाए बार बार चओ आमीन असां जो कुछ हितां दिल में खणींदा आहियूं न असां उते पहुचूं कोन था हुज़ूर खे अॻे ई ख़बर आहे सुभान अल्लाह हुज़ूर खे अॻ में ई मालूम आहे अचण वारे जे हाल जी हुज़ूर खे ख़बर आहे छो आयो आहे कहिड़े मक़सद जे लाइ आयो आहे माल जे लाइ आयो आहे पैसनि जे लाइ आयो आहे दुनिया जे लाइ आयो आहे औलाद जे लाइ आयो आहे दीन जे लाइ आयो आहे मूंखे छा घुरण जे लाइ आयो आहे हेॾा उम्मती घरां निकिरंदो न आयो हुज़ूर खे अॻे ई ख़बर सुभान अल्लाह इन ते कई मां मिसाल पेश करे सघां थो इन ते कई मां दलील तव्हांखे ॿुधाए सघां थो जे मां इहा शइ वाज़िह थींदी पर मुंहिंजा आदा मां अर्ज़ु इहो थो कयां कि हदीस पाक में मौजूद आहे तिरमिज़ी जी हदीस आहे हज़रत हुज़ैफा घरां निकितो आहे मस्जिद नबवी में आयो आहे अर्ज़ु कयो कोन्हे साईं अॻे दुआ फरमाए छॾी हुज़ूर फरमायो गफ़र अल्लाह लक अल्लाह तोखे बख़्शे भले उम्मिक तुंहिंजे अम्मा खे बख़्शे मां हाजत कम ॿुधा छो आयो जे कम सां हज़रत हुज़ैफा आयो हो उहा दुआ त मुस्तफ़ा खे ई फरमाई छॾी सुभान अल्लाह कम त थी वियो ज़ियारत बि थी नमाज़ बि थी ऐं अञा अर्ज़ु कयो कोन दुआ मुस्तफ़ा खे ई फरमाई छॾी इहो त रसूलुल्लाह जो ग़ैब जो इल्मु सुभान अल्लाह हज़रत हुज़ैफा फरमाए तू इहा ॻाल्हि न कंदे हुज़ूर हावेलीअ जे दर ते सुभान अल्लाह हुज़ूर फरमायो हाणे हिकिड़ो मलाइका आयो आहे अल्लाह के अर्ज़ कई मौला मूंखे इजाज़त ॾे मदीने में तुझे महबूब जे दरबार में मां वञी हाज़िर थियां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार भी कयां सलाम भी करे अचां ऐं इहा ख़ुशख़बरी मुस्तफ़ा के मां ॿुधाए अचां कहिड़ी ख़ुशख़बरी उहा ख़ुशख़बरी अॻियां थी अचे नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो हुज़ैफा वो मलाइको या बिशारत खणी आयो आहे अल्लाह उनखे मोकिलियो त मुंहिंजे हबीब खे बिशारत तूं ई ॾई आहे तुंहिंजी ख़्वाहिश आहे मौला मां वञा तूं ई वञ मुंहिंजे हबीब खे ॿुधाए अल्लाह ताला तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॿुधाए थो त अव्हांजी न्याणी हज़रत सईदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे इमाम हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार जिनके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जी सरदारी अता फरमाई उनके दुनिया जे कुर्सी जी लालच काने का उनके दुनिया जी लालच कान हुई उनके दुनिया सा कोई मकसद कोन हुयो अजीजो दोस्तों मुसलमान भाइरो हज़रत खातून जन्नत का के मसलो पुछरायो हुयो त मूं वटि 40 बकरियूं आहिनि ज़कात मुंहिंजे मथां घणी फर्ज़ मां अदा कयां हज़रत अम्मा खातून जन्नत उनके मसले जो जवाब ॿुधायो पाण उनके पैगाम मोकिलियो तुंहिंजो सुवाल आहे त 40 बकरियूं आहिनि ज़कात घणी कढां पाण फरमायो तुंहिंजे लाइ ज़कात में हिक बकरी ॾियणु फर्ज़ आहे 40 बकरियुनि ते हिक बकरी ज़कात में ॾियणु तुंहिंजे लाइ फर्ज़ तो वटि 40 39 पाण वटि रखो हिक अल्लाह जे राह में ख़र्च कर पर जेकर 40 बकरियूं मूं वटि हुजनि हा त मां हिक रखां 39 बकरियूं अल्लाह जे राह में ख़र्च करे छॾियां उन्हनि खे कहिड़ी बात उन्हनि खे कहिड़ी कुर्सी जी ज़रूरत हुई
सदन सरी कुर्बानी दीन इस्लाम जलाया चो सुभान अल्लाह कहा तो देवा में आली मकाम जी बानिया कद रिवायत में बानो ही दुआ कद रिवायत में बानी दिया बोल जो प्यालो हथ में आ हजरत इमाम हुसैन वट खणी आई दरबार में जिए जो बीठी ही तो प्यालो होदा का खिसकी वेटकी इमाम अली मकाम ही उनके जो निहाल गुस्से सा तो मैं समझ वठी जी असी हाणे छा कया जे हाणे जो न थी गया अल्लाह जो कुरान थी पढ़ सुभान अल्लाह जो त हिन खानदान जी कुरान सां वरी मोहब्बत आ चो सुभान अल्लाह ये कुरान अल्लाह जो को किताब आ जो दुनिया द बदल जी सके थी अल्लाह जो कुरान करे में तब्दील को थी बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा तो सुभान अल्लाह है कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा कुरान करे में तब्दील को ध्यान होता है कि खाना तो कुरान पढ़ा देरी का लगी कुरान पढ़ी वल काज़िमीन अल गैज़ माना कावड़ के खाने वाला इमाम अली मकाम फरमायो कसम तो गैज़ी मां पंहिंजी कावड़ खाई छॾी सुभान अल्लाह सही वल्ला फीना लिन्नास माण्हुनि खे माफ़ करण वारा सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो मूं तोखे माफ़ करे छॾियो अल्लाह तोखे माफ़ फरमाईंदो उन खां बाद में अॻिते उन पढ़ियो कुरान पढ़ियो अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह तबारक व तआला एहसान करण वारनि खे पसंदि फरमाईंदो आहे पाण फरमायो वञो मां अल्लाह ख़ातिर तोखे आज़ाद करे छॾियो अहिड़ी सखावत वारे हुसैन करबला की वसाई छो माला जी लालची न कुर्सी पे खपे न यदि जो किरदार सही कोने इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो न करबला जे संग जी जमीन ते मां जरूर सुमंदस भली पानी बंद कयो का परवाह काने भली असा के खाने पीने जे लाइ का बि शइ न हर शइ बंद करे छॾियो कंप्रोमाइज हुसैन कदे भी बात न साको ना सुभान अल्लाह सराय करबला को बसाया हुसैन ने सुभान अल्लाह का सराय करबला को बसाया हुसैन ने सराय करबला को बसाया हुसैन सब कुछ लुटा के दीन को बचाया हुसैन ने सब कुछ लुटा के दीन को बचाया हुसैन ने जो सुभान तासीर मुस्तफा के लवाबे दहन की देखो तासीर मुस्तफा के लो आबे दहन की देखो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बड़े आवाज से जो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर तासीर मुस्तफा के लो आबे दहन की देखो हज़रात खून से जुल्म मिटाया हुसैन ने हज़रत सैयदना इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी या खालिस कुर्बानी दीन इस्लाम जिला हुई वरना मदीने के छड़ण आसान कम कोन हो
दुनिया चाहे असां हुजूर जे दरबार में वञी हाज़िर थियूं मौक़ो मिली वञे त सॼी ज़िंदगी उन जाते वञी गुज़ारियो ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जो सफ़र फरमायो ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सॼो पंहिंजो सॼो घर पंहिंजो लुटायो ऐं क़ुर्बान कयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जे मथां दीन जे मथां जेके मुखालिफ़ आहे उन सां कंप्रोमाइज़ कॾहिं बि कोन कयो उन जे लाइ तव्हां असांजे लाइ दर्स आहे त जॾहिं बि दीन इस्लाम जे मथां को वक़्तु अची वञे त इमाम आली मक़ाम जे किरदार खे निहारियो जीअं उन वक़्त जो जेको यज़ीद हो हुसैन इमाम हुसैन उन जे हथ में हथ ॾिनो त हिन वक़्त जा जेके यज़ीद आहिनि तव्हां सां उन जे हथ में हथ कॾहिं बि न ॾियूं छो त हुसैनियत इन ॻाल्हि जो नालो आहे त बातिल जे अॻियां माण्हू सीना सुपर थी करे बीही रहे ऐं हक़ ऐं सच जी जेका ॻाल्हि आहे उहा दीन इस्लाम जी हक़ सच वारी ॻाल्हि दुनिया ताईं पहुचाए इहो इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पैगाम आहे अल्लाह ताला तव्हां असांखे इहा तौफ़ीक़ अता फरमाए जो तव्हां सां हुसैनी रिवायतुनि ते हलो इमाम आली मक़ाम जे नशे कदम ते हलो ये जेके खुराफात आहिनि ये जेके बिदअतूं आहिनि ख़ासि तरह सां मुहर्रम जे महीने में जेके हुजूर जे असहाब जा दुश्मन मुखालिफ़ अची करे मातम कंदा पिटूं कंदा पिटका कंदा अलम वेठा हणंदा उन्हनि जे अॻियां वेठा झुकंदा कारा कपिड़ा वेठा पाईंदा तव्हां असांजो इन्हनि खुराफात सां को बि वास्तो कोन्हे को पीसे रोज़े वारा फरमाईंदा इहो झंडो जेकॾहिं जाइज़ हुजे हा माण्हू हणनि था काठीअ जो मां हणायां सोन जो पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कंहिं चयो हो त सही पंहिंजे मुरीदनि खे झलियो असांखे मातम खां झलनि था हाणे फरमाईंदा इमामनि कहिड़ो तव्हांजो गुनाह कयो आहे जो इमामनि जो मातम था कयो मातम अफ़सोस पंहिंजे ज़िंदगीअ ते वञी कयो छो त इमाम ज़िंदा आहिनि ऐं ज़िंदा अहिड़ा आहिनि जो क़ुरान उनखे ज़िंदा फरमायो ऐं हमेशह जे लाइ ज़िंदा थी विया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मुस्लमान भाइरो क़ुरान फरमायो त शहीद खे मुअल न चओ शहीद ज़िंदा हूंदो आहे ऐं इमाम आली मक़ाम पंहिंजे अमल सां करे ॾेखारियो त वाक़ई शहीद ज़िंदा हूंदा कूफे में कूफे खां बाद में दिमश्क में इमाम आली मक़ाम जे लाइ रिवायत पहुचनि थियूं जॾहिं इब्ने ज़ियाद जे दरबार में इमाम आली मक़ाम जो सिर मुबारक रखियो वियो इमाम आली मक़ाम जा चप मुबारक चुरल पिया कंहिंजो मां वेझो थी करे ॾिसां आवाज़ छा थो अचे कि मां इहे कन जो खणी इमाम आली मक़ाम जे सिर मुबारक जे वेझो आयो त इमाम आली मक़ाम जे चप्पल मुबारक मां क़ुरान जो आवाज़ कयो दुआ जी ज़रूरत आना करबल के वसाइल कम जो दुआ जी ज़रूरत आना करबल के वसाइल कम जो सिर करबल में सिर नेज़े दड़ करबल में कुरान ॿुधाइण कम मुंहिंजो हुज़ूर अॻे उम्मत खे फरमायो इन्नी तारिकुन फ़ीकुम सक़लैन मां ॿ वज़नी शयूं तव्हां में छॾियो थो वञा हिकु अल्लाह जो क़ुरान ॿी मां पंहिंजी इतरत औलाद तव्हां में छॾियो थो वञा जेकॾहिं तव्हां इन्हनि ॿिन्ही खे चिंबड़ी पवंदव त कॾहिं बि गुमराह कोन थींदो अल्लाह जे क़ुरान खे बि मज़बूती सां वठो हुज़ूर जे आल बैत जी दामन भी मज़बूती सां वठो हुज़ूर फरमायो कॾहिं बि गुमराह कोन थींदो मुस्तफ़ा दे मदीने वारे जे आल बैत सां मोहब्बत जो मतलब इहो कोन्हे जो रसूलुल्लाह जे असहाबन सां दुश्मनी कई वञे यादि रखो जिया इस्लाम जो बुनियाद हुजूर जे आल बैत जी मोहब्बत ये इस्लाम जो बुनियाद सहाबा दी भी मोहब्बत हदीस पाक में ईंदो
हुजूर फरमायो लिकुल्लि शैइन असासुन हर शै जो असास हूंदो आहे बुनियाद हूंदो आहे व असासुल इस्लाम हुब अहल बैती व असहाबी हुजूर फरमायो इस्लाम जो बुनियाद मुझे अहल बैत असहाबन जी मोहब्बत आहे तेरे करे असहाब जी भी मोहब्बत हुजूर दे अहल बैत जी भी मोहब्बत तमा अहल सुन्नत व जमात वारा जे ईमान जो हिस्सो आ वो अर्ज़ यो पे कयो हुजूर फरमायो जे करे इन बिनी के तमा मजबूती सा वठंदो अवा कदे पे गुमराह कोन थींदो अते मदीने वारे फरमायो वलैया तफरqa मुजाल बैत कुरान कदे बे कबे का अलग कोन थींदा कदे बे कबे का जुदा कोन थींदा हत्ता यरदा अलैल हौद हुजूर फरमायो ऐसे ताई जो कुरान और अहल बैत हौज कौसर ते इमाम मोहम्मद सा गद मिलदा कुरान ऐमोजा अहल बैत सगोरा हुजूर फरमाइन था जरे क़यामत जो ॾींहुं थींदो मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हौज कौसर जे मथा हूंदुस त ॿई मूंसां हौज कौसर ते हीअं गॾु अची मिलंदा अवां ॾिठो इमाम हुसैन करबला में कुरान इमाम सां गॾु आहे ॾहीअ जी राति आहे इमाम अली मक़ाम फरमाइन था असां त अॼु राति तव्हां असांखे मोहलत ॾियो सुभाणे ॾिठो वेंदो छो अॼु राति असांखे छॾियो त असां अल्लाह जो कुरान पढ़ूं नमाज़ पढ़ूं मवाली वट नको ॾिसंदे अल्लाह जो कुरान नको ॾिसंदे उन वटि नमाज़ उन वटि हूंदो मकान उन वटि हूंदो चर्स उन वटि हूंदी सुल्फी उन वटि हूंदी भंग उन वटि हूंदो झंडो जंहिंजे अॻियां पियो रोज़ झुकंदो असां झंडनि जे अॻियां कोन झुकंदा आहियूं असां अल्लाह जे हुज़ूर में सजदो कंदा आहियूं सिर्फ हुजूर अल्लाह जी ज़ात खे आ मदीने वारे फरमायो जे अल्लाह का सवा के सजदो जायज हो जे हा त मां घरवारी के हुकुम कया त पंहिंजे मुड़स खे सजदो करे पर खुदा का सवा के भी सजदे जी इजाजत काने त पो डंडन के किथां थींदी झंडन के किथां थींदी काठन के किथां इजाजत थींदी जो वे माण्हू सजदो करे ऐं झुकी वेठो उनखे सलाम करे वो ज्यादा झुको पो त अल्लाह जे अॻियां सुभान अल्लाह इमाम अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला यजीद फरमायो आज रात छड़ो कुरान पढ़ो नमाज पढ़ो मुस्तफा दे दुरूद सलाम पढ़ो हमारे ठोद करबला में इमाम सा कुरान गद ऐसी ताई जो कूफे में आया उते गद दमिश्क में आया उते गद जिथे इमाम ईंदो वियो सिर मुबारक गुजरदो वियो अल्लाह जो कुरान इमाम सा गद सुभान अल्लाह या यो आशिक गाल कई दुआ उन जी जरूरत ना करबल के वसाइन कम मुझो सुने ते धड़ करबल में कुरान बुधान कम मुझो हुजूर जा अहल बैत हुजूर जो खानदान जे शान के मकाम के रुतबे के अल्लाह तबारक व तआला वधायो वा हाने जेको इनन सा मोहब्बत कंदो वो हिते भी कामयाब होंदो अगते भी कामयाब होंदो तो हुजूर फरमायो हुब्बी व हुब्ब अहल बैती जवाज़ अल सिरात मुझी मोहब्बत मुझे अहल बैत जी मोहब्बत पुल सिरात क्रॉस करण जे लाइ जवाज़ तो तवा सा पासपोर्ट ठहराइंदा आहियो तो उन में अरबी में लिखियो पियो होता जवाज़ सफर माना सफर जो पासपोर्ट हुजूर फरमायो जवाज़ अल सिरात उन पासे दे आहे जन्नत हे चाहे जहन्नम हे दे हशर का मता है पुल सिरात ज़ाहिरा हिकड़े मुल्क खां जे बे मुल्क में माण्हू ईंदो आ पासपोर्ट ठाराईंदो आ उन जे मथा मौजादा वीज़ा लॻाईंदो वीज़ा वठंदो ठप्पो लॻाईंदो हिन मुल्क खां वञो हितां ख़ुरूज जो ठप्पो लॻंदो होॾां दुखूल जो ठप्पो लॻंदो हुजूर फरमाईंदा त मुंहिंजी मोहब्बत ऐं मुंहिंजे अहल बैत जी मोहब्बत पुल सिरात क्रॉस करण जे लाइ जवाज़ आहे माना पासपोर्ट आहे इहो पुल सिरात क्रॉस उहो ई करे सघंदो जंहिंजे अंदर में मुस्तफा जी भी मोहब्बत आहे त हुजूर जे अहल बैत जी जेका तव्हां सां अहले सुन्नत व
जमात वारन के अल्लाह ताला नसीब फरमाया। आला हज़रत सुची गाल कया तमाम बुलंद आवाज़ में सुभान अल्लाह जो मां आला हज़रत जो शेर बुधाया तो उन का बाद में बयान खत्म बुलंद आवाज़ में सुभान अल्लाह। मैं तो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर। सुभान अल्लाह। ये तो अहले सुन्नत जो बेड़ो पार। सुभान अल्लाह। जो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे नजम है और ताओ है इतरत रसूलुल्लाह की। ये तो हुजूर जा असहाबी असां जे लाइ आहिनि हिदायत जा सतारा। जो तो हुजूर फरमायो ये सतारा था असहाबी कन नजूम मुझा सहाबी सतारन वांगुर। हुजूर जा सहाबी नुजूम है माना सतारा आहिनि। असां अहले सुन्नत जे वास्ते नाव है इतरत रसूलुल्लाह की। नाव चइबो आहे पीढ़ी खे, इतरत चइबो आहे औलाद खे। आला हज़रत फरमाए असां अहले सुन्नत जो बेड़ो पारा। छो पारा फरमाए तो इन जे करे पाइन जे करे पारा जो हुजूर जा असहाबी असां जे लाइ सतारा। हुजूर जी औलाद असां जे लाइ बेड़ो बेड़े में चढ़ी माना हुजूर जी इतरत औलाद आल अल बैत जे बेड़े में चढ़ी सतारन ते नजर रखी इंशाअल्लाह सी पार पहुंचंदासो। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर। नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह की। अल्लाह जी दुआ है अल्लाह ताला मुझे चवण हवा जो